रब तो फरमाए कुरान करीम जे अंदर पंहिंजे मुक़द्दस कलाम जे अंदर महबूब जे यारन वफादारन कुर्बदारन सच्चारन जिन पंहिंजा घर बच्चा बार कुर्बान करे पैगंबर ते ईमान आणे पैगंबर सां सफ़र में हज़र में हिजरत में अज मदीने में वतन छजाऊं मुल्क छजाऊं शहर छजाऊं बागात छजाऊं मिल्कियत छजाऊं पैगंबर जे हुक्म ते निकिरी आया रब उन्हनि जा लाया कया सजाया। ओ सकरन जा मुसलमानो जंहिंजी तारीफ़ रब कुरान में कया फरमाई अल्लज़ीना यत्तबिऊना रसूलन नबियल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात। रब्बे काबा जो कसम आता ताबेदारी करण वारा साहबा अव्वल ताबेदारी करण वारा साहबा पोता भई पोत बाता भई 1400 साल गुज़री विया। अज तव्हां सां हिन दुनिया वारे जान में मौजूद आहियूं पैगंबर जे ॻाल्हि ते यकीन कयूं पिया कुरान के मञूं पिया कुरान वारनि जे ॻाल्हियुनि खे ॿुधूं पिया। या भी ताबेदारी आ मुझे महबूब मुस्तफा फरमायो मुझे आका नबियन जे सरदार फरमायो साहबा मुखे डिठो ऐं जिन मुखे न डिठो जेके मुंहिंजा पोयां उम्मती ईंदा मुंहिंजी ताबेदारी कंदा मुंहिंजी ॻाल्हि खे मञींदा साईं जन फरमायो उन्हनि खे मां अल नबी मुबारक जा मुबारक जे लाइक़ तव्हां भी आहियो असां भी आहियूं। छो त इन उम्मत जी तारीफ़ तौरात में भी लिखियल ही इंजील में भी लिखियल ही तॾहिं जनाब मूसा अलैहिस्सलाम तौरात वठी कौम ॾे खणी आयो आहे तौरात के पढ़ंदो पियो आहे तौरात में इन उम्मत जो शान ॾिसी करे रब खे चवंदो पियो आहे मौला हीअ उम्मत आख़िरी जेका ईंदी आख़िर में जन्नत में अव्वल वेंदी आहे जंहिंजी महिनत थोरी हूंदी तंहिंजी मज़ूरी घणी हूंदी आहे जंहिंजो अमल त थोरो हूंदो उनके अजर घणो मिलंदो मौला मुखे भी उन आखिरी नबी जो उम्मती बनाए रब्बे काबा जो कसम साहबा के जन्नत जा सर्टिफिकेट मिली वया कुरान में हुली वया पर तौरात इंजील में भी जिक्र थी पया तने रब कुरान में फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदा यब्तगूना फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौराती व मसलुहुम फिल इंजील। रब तो फरमाए मोहम्मद मां अल्लाह जो आखिरी रसूल जंहिंजे मथां ख़त्मे नबुवत जो रब ताज रखियो आहे रब तो फरमाए जेके इन खे चूंडे ॾिना जेके इन सां गॾु हा जेके गॾु हुया गॾु आहिनि बि रब्बे काबा जो कसम अल्लाह कुरान में साहबा जी तारीफ़ कई तौरात में इंजील में रब ज़िक्र कयो आहे ये पैगंबर सां गॾु हुया जुदा न हुया पाण में रहम दिल हुया काफ़रनि ते त सख़्त हुया पर इबादत में एॾा मज़बूत हुया रब तो फरमाए तौरात इंजील में मां अल्लाह जा ज़िक्र करे छॾिया सहाबा जी तारीफ़ तौरात में थी पर कुरान में अल्लाह उन्हनि जो ज़िक्र अव्वल कयो थी फरमाई वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन रब तो फरमाए जेके आगराही कंदड़ जेके पहिरें नंबर ते अचण वारा रब्बे का
काबा जो कसम आ पहले नंबर ते निहारींदे नज़र कंदे त तोखे अबू बकर सिद्दीक़ नज़र ईंदो जंहिंजे लाइ पैगंबर फरमायो जन्नत में 8 दरवाज़ा 8 दरवाज़नि मां जंहिंखे सॾ थींदा उहो कहिड़ा साईं पाण ॿुधायो आहे उहो अबू बकर आहे जंहिंखे 8 दरवाज़नि मां सॾु कयो वेंदो छो त जमादुल आख़िर जी अॼु 29 तारीख़ आहे जमादुल आख़िर जमादुल सानी 22 तारीख़ ते सैयदना सिद्दीक़ अकबर जी वफ़ात आहे मां छो न सिद्दीक़ जी ॻाल्हि कयां जंहिंजे लाइ पैगंबर पाण फरमायो आहे उम्मत जा थोरा लाइ चुको आहे अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो केरु अबू बकर जंहिंजे लाइ खुली पियो रोज़े जो दर केरु अबू बकर जेको सफ़र में हज़र में हिजरत में गार में अॼु मज़ार में केरु अबू बकर जंहिंजे लाइ पैगंबर चयो हियो गार जो यार आहे सजन फरमाए ओ अबू बकर तू मुझो गार जो यार आ गार जो रफ़ीक आ हिजरत जो रफ़ीक आ पर क़यामत जे दिहाड़े हौज़े कौसर ते भी तू मूंसां गॾु हूंदे साईं हीअ बि ॻाल्हि कई हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा अल्लाह जे रसूल फरमायो हे ॿई मूंसां दुनिया में भी गॾु आहिनि पर क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु उथंदा